दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूँ जावेद मास्टर और आप देख रहे हैं जावेद मास्टर। आज हम लोग आए हैं बहुत ग्रैंड सिंध फेस्टिवल लगा हुआ है 8, 9 और 10। अभी आप एंट्री हो चुकी है। हम आज आपको बहुत सारी चीज़ दिखाएंगे। तो ये हमारे साथ अली असगर सोलंकी साहब प्रोग्राम बहुत हमारे साथ दावत देते हैं दोस्तों, आ जाओ। तो आपको दिखाएंगे आप आकाश साहब के साथ हमारे साथ आपको बहुत सारी चीज़ें दिखाएंगे अच्छी और आपको तकलीफ देखें आपकी राय ये तो ज़रूर ये कोर्ट जो के कराची में उतार माशाल्लाह है गुजर के पटको बड़ा रंग आहे न साईं, सॼो हथ जो कमु थियल आहे। तव्हांखे कीअं थो लॻे भला? के ॾाढो ज़बरदस्त मंज़र थो लॻे, सही थो लॻे तव्हांखे? अॼु ॾिसां कहिड़ा सिंध जा रंग आहिनि। अली तव्हांखे क्या थो लॻे? कल्चर हिकिड़ो असांजो मुतारफ़ कराया सिंध माशाल्लाह ज़बरदस्त सुठो लॻो आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे असांजो कल्चर जेको आहे न दुनिया खे ख़बर पए असां सिंधी छा आहियूं छा न आहियूं। हा न हे वॾो कमु आहे, अंदाज़ो लॻाए सघिजे थो। बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था हीअ शयूं असांखे अॼु कराची में थी मिलनि, सिंध जी दिलि। लोयूं खता ठहंदा आहिनि साईं, त रेडियन जी उन बाई था न जंहिं महिल लोयूं खता ठाहींदा। किथां आया हो मां? थर मां? माशा सिंध जी रैली इहा बि कराची में पहुतल आहे। अमा इहा घणे जी रैली? ही हाँ 30,000 माशाल्लाह सिंध जी रैली 30,000 में खपे पई कराची में। तव्हां वटि घणे ते रैलियूं आहिनि मांगे घणे ते रैलियूं हूंदियूं तव्हां वटि? 30-40,000 ताईं आहे माशा। अच्छा हाँ हितां पंहिंजे हथ सां ठाहियूं आहिनि माशा। रंग कहिड़ो आहे ही? अच्छा वाह भाई कैसी है घणे जो आहे? 700 जो। हेॾे पिंडी पई हीअ ॾिस भरियल कढ़ाई, हीअ पिंडी पई ॾिस ॿाहिरि। घणे आहिनि? हर कंहिंजी क़ीमत अलॻि आहे। घणे? 7,000 8,000 जा कम थियल आहे न, हथ जो कमु आहे न। कम थियल आहे साईं, सिंध त वॾी अमीर आहे माशाल्लाह, कम थियल आहे। रैली ॾिठी आहे? रैली 30,000 जी माशा।
ॻाल्हाए सघंदा आहियो अजरक फ़र्क़ु साम्हूं पियो आहे अजरक अदाई घणे जो आहे वॻो 2500 रुपया वॻो अजरक टाइप अजरक बि आहिनि तव्हां वटि पूरो भाकुर पाई हेठि पाँव दबा के रखना और टाइट हो जाओ गिरना नहीं है आपको पकड़ो हाँ होशियारी 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 अली अली होशियारी नहीं गिरो होशियारी होशियारी